अजीज दोस्तों ऐं भाइरों, हर इंसान चाहे तो वो गुनाहन खां परते थे, लेकिन याद रखे छॾिजो जेसीं ताईं को बि इंसान पंहिंजे पाण खां गुनाहन जा ज़रिया ख़त्म न कंदो उन वक़्त ताईं उहो गुनाहन खां परे नथो थी सघे। अल्लाह रब्बुल आलमीन भी इंसान खे गुनाहन ख़त्म करण जा जेतिरा भी ज़रिया आहिनि उहे ख़त्म करण जो हुकुम ॾिनो आहे। जीअं क़ुरान में अल्लाह ताला फरमायो कुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम वयहफ़ज़ू फ़ुरूजहुम। हाणे ज़िना जी तरफ़ वञण लाइ सभ खां पहिरियां किरदार हूंदो आहे नज़र जो। त अल्लाह ताला ईमान वारनि खे हुकुम ॾेई छॾियो त पंहिंजी नज़र खे झुकायो, यानी इहो हुकुम मर्दनि जे लाइ आहे, लेकिन औरतुनि जे लाइ भी अल्लाह ताला ख़ासि इहो ई हुकुम नाज़िल करे छॾियो कुल लिल मुमिनाति यग़ुद्दून मिन अबसारिहिन। जेके ईमान वारियूं औरतूं आहिनि उन्हनि खे भी घुर्जे त उहे भी पंहिंजी अखियुनि खे हेठि कनि, यानी गुनाह जी तरफ़ पंहिंजे निगाहुनि खे न विझनि। हर अमल जेको बुरो आहे उन बुरे अमल खां बचण लाइ ज़रूरी आहे त असां हुनजा ज़रिया ख़त्म कयूं। असांजे हिन मुआशिरे में ज़िना आम आहे, असां जे चाहियूं था असांजे हिन मुआशिरे में ज़िना ख़त्म थिए त पोइ ज़िना जो जेको ख़त्म करण वारो ज़रिया उहो निकाह आहे, उनखे असां फ़रोख़्त ॾियूं। असांजे हिन मुआशिरे में छा आहे, निकाह खे महांगो कयो ऐं हुनजे मुक़ाबले में ज़िना आहे त ज़िना खे वरी सस्तो कयो आहे। यानी जे अगरि को माण्हू निकाह करणु चाहे त उहो निकाह जे लाइ सभ खां पहिरियां लख रुपया जमा करे उन खां पोइ हुनजो निकाह थींदो, लेकिन ज़िना जे लाइ का बि अहिड़ी फॉर्मेलिटी कोन्हे का। इन जे करे असांखे सभ खां पहिरियां जे अगरि चाहियूं था त असां गुनाहनि खां बचूं त जेतिरा भी गुनाहनि जा ज़रिया आहिनि असां पहिरियां उन्हनि खे बंदि करण जी कोशिशि कयूं। प्लस में असांखे अल्लाह ताला खां दुआ भी करणी आहे त या अल्लाह असां तुंहिंजा गुनाहगार बणाऊं, असां चाहियूं था गुनाहनि खां परते वञूं, तूं असांजी मदद कर। अल्लाह ताला खां मदद जो सवाल भी करणो आहे। अल्लाह ताला असांखे इनशाअल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।